चारण तुझे चंग जो अजब आए हाणे उभो हथन सां जीअरो रखो जी रात मुझो भी कासिम को कमाच सां आया जेरा विछायो पानी आयो कोन गुज़र आहे कोन पानी पैसनि ते वठिजे नौकरी आहे कोन गुज़र कोन्हे का शइ कान्हे टका आहे डप आहे खौफ़ आहे दहशतगर्दी आहे क़तल जा माण्हू थियनि कराची में क़तल दहशतगर्दनि खे परवाना आहिनि माण्हुनि खे ख़तम करण जा ऐं ही साम्हूं जो कुझु सोशा लथा जल सुर था करे सघो ॻाल्हाए नथा सघो घेरे जे अंदरि आयो पंहिंजे फतन जे अंदरि हुते गुंडाइश आहिनि कराची में गुंडाइश आहिनि तव्हांजे घरनि जे अंदरि गुंडाइश आहिनि तव्हां ॻाल्हाए नथा सघो रोई नथा सघो बाकार नथा सघो ॻाल्हाइण जी बंदिश आहे नंढड़ो ॿार ॻाल्हि पियो करे कंदा वञनि हीअं बादशाहियूं थींदियूं आहिनि हीअं हुकूमतूं थींदियूं आहिनि हीअं धंधा रहंदा आहिनि जॾहिं सागर में भुट्टो साहिब जो हुते अटक थी हुई ऐं उहो ॿिए ॾींहुं आयो हो मखदूम हाउस में प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई तॾहिं केरु हो हे दहशतगर्द हुआ असांखे हे गुंडा हुआ अॼु जेको पुलिस में पूरा केस करो माण्हू ॿुधाइनि था इहे हुआ अॼु जेके पाणी से कंदा आहियो असां ॿियनि खे पाणी नथा ॾियनि इहे हुआ असीं हुआसीं आऊं मोहम्मद फाज़िल राघो असीं जो चवासीं ॿियनि पुट खे बचायो जॾहिं भुट्टो साहिब जेल में हो उनखे फांसी ॾियण जी तयारियूं हुयूं तॾहिं भुट्टो बचायो कमेटी कंहिं ठाही हुई बेगम भुट्टे कंहिंखे चयो हो त तूं बलोचन सां ॻाल्हाए तूं पश्तूननि सां ॻाल्हाए भुट्टे खे बचाइण लाइ पाण बंदोबस्तु तूं वञी कर ऐं ज़रूरत पए जस्टिसनि सां ॻाल्हाए बॉस बख़्श ॿुधंदो आहे गुज़ारे वियो यूसुफ मस्ती खाना बेगम भुट्टो जे चवण ते कंहिं ॻाल्हायो हो बलोचन सां मैंगल सां कंहिं ॻाल्हायो हो कोयठा में केरु पियो हो जजनि सां केरु ॻाल्हायो हो हिननि सां मुक़ाबला केरु कया हो ऐं मां करे जीअं असां कंहिं मुक़ाबलो कयो चलो अने असांखे रंग ॾियो था असीं जेके चंडनि जे अॻियां हिमालय जबल मागिल पहाड़ मगे बीठा हुआसीं तव्हां हिन न्याणी साहिब धमकी ॾियो था तव्हां आयो कहिड़े बाग जी मूड़ी साईं किथे हुआ असीं हुआसीं आउं 10 साल जेल में हुयुसि तव्हां किथे हुआ काकूस नथो थिए समझे त न आहे आया सखर में लिखी बात थी भेजियल मूंखे ख़बर न आहे असांखे ख़बर न आहे हींअर पाणी कंहिं कयो पाणी छो बंदि थियो तव्हांजे पहलवान हुआ त पाणी वठी न ॾेई सघिया छा तव्हीं वठी सघिया थे तव्हां न वरितो कराचीअ में माण्हुनि खे डंडा हणी रुलायूं तव्हां कराची जे माण्हुनि खे घरनि जा टुकर लिखी ॾेई नथे सघिया छा 60 सालनि में नथे ॾेई सघिया छा 25 लख एकड़ ज़िंदगी खणी वई साईं वापसि नथी वठी सघे तव्हीं त मार्शल लॉ एडमिनिस्ट्रेटर हुआ तव्हां सिंध जे पाणी जो फ़ैसिलो नथे करे सघिया असांजी ज़बान था खुलायो तव्हांजे ॿजे डंडे हणंदा पोइ असीं मरी वियल छा ऐं जेकॾहिं असां ज़बान खोली इतनी न पड़ा पार्टी दामा की हिकायत दामन को जरा देख जरा बंद करा के तव्हां बुज़ुर्ग सम्झो असांखे असीं नंढड़ा मिसूम आहियूं ॿार आहियूं असां आहियूं ॾिसो आहे जॻह सां मुक़ाबिलो कयो आहे पीपल पार्टी जे अॻियनि हुकूमतनि में असां कद बधे घणी ॻाल्हायो आहे असां मुशर्रफ सां मुक़ाबले खां अॻु में ज़िया सां मुक़ाबले आर्मी सां मुक़ाबले असां सखर खे मौत असांजे धारे बचा असांजे हमला कया मूंखे पाणी जा धके
मूंखे हिते कुआरी हणियल आहे मुंहिंजे घर ते फायरिंग कई वई बुज़ुर्गो तव्हां सोच पढ़जे खे गुज़ारियो था असांजी ज़बान पाणीअ लाइ आया आहियूं असांखे पाणी लाइ ॻाल्हाइण था ॾियो शर्म न आहे तव्हांखे पाणीअ जो अञा में जेकॾहिं इंसानियत हुजे हा त हिननि माइयुनि जा पेर धोई चुमो आहे हिननि ॿारनि खे चुमो आहे हिननि मार खे चुमो आहे जॾहिं मार्शल आयो ज़ियाउल हक़ साडी सिंध ख़ामोश हुई तव्हां ख़ामोश हुआ असीं हुआसीं जिन ज़ियाउल हक़ खे करे कमर कॉन्फ्रेंस करे हिन खां वॾी कातुस कयो चयोसीं असांजो मुतालबो हिकिड़ो आहे ज़ियाउल हक़ get out ज़ियाउल हक़ get out ऐं पोइ 10 साल जेल में रहियोसि त हीअं किथे हुआ तव्हां छा कयो हींअर कटे ॾी कुर्सी आहे पुलिस वारा वठी वठी असांखे पुलिस वारनि जो डपु था ॾियो पुलिस वारा वटि हूंदा त ॾंडा हणंदा असां ॾंडा न खाधा आहिनि मूं ते सखर में नक्शेबाज़ी न थी हुई असां ते गोलियूं न हलियूं आहिनि असां ते मिठे में गोलियूं न हलियूं आहिनि कहिड़ो ॾींहुं आहे जॾहिं असां ते गोलियूं न हलियूं आहिनि शाबाश रही अजर को कंध में हिते रहंदव केॾा निकिरी वेंदव सुभाणे किथे वञी रहंदव सिंध में हूंदा तव्हांजी शकिल लिखी वेंदी जेको सिंध जे नियाणियुनि खे असां ते हमिलो कंदो उनजी शकिल लिखी वेंदी पाणी